वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर असां शेयर कंदासीं इस्लामाबाद खां। वांखे ॿुधाईंदासीं निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि मुल्की मईशत बाबति इजलास थियो आहे। अवांखे ॿुधाइनि पिया इजलास में निगरान वज़ीर आज़म खे मुल्की मईशत जी मौजूदा अंगनि अखरनि बाबति आगाही ॾिनी वई आहे। इजलास में मुल्की मईशत जी मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ शयुनि जी स्मगलिंग रोकण लाइ असराइती हिकमत अमली जोड़ण बाबति गौर वीचार कयो वियो आहे। इस्लामाबाद खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि मुल्की मईशत बाबति इजलास थियो आहे। इजलास में निगरान वज़ीर आज़म खे मुल्की मईशत जी मौजूदा अंगनि अखरनि बाबति आगाही ॾिनी वई आहे। इजलास में मुल्की मईशत जे मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद खां निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि मुल्की मईशत बाबति इजलास थियो आहे। इजलास में निगरान वज़ीर आज़म खे मुल्की मईशत जी मौजूदा अंगनि अखरनि बाबति आगाही ॾिनी वई आहे। इजलास में मुल्की मईशत जे मौजूदा सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ शयुनि जी स्मगलिंग रोकण लाइ असराइती हिकमत अमली जोड़ण बाबति गौर वीचार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर। जी असद, छा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? जी बिल्कुल। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत में मुल्की मईशत जे हवाले सां इंतिहाई में इजलास थियो आहे। उन इजलास में मुल्क जी मईशत जे हवाले सां वज़ीर आज़म खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे ऐं मुल्क में जेका शयूं स्मगलिंग थियनि थियूं उन बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे त उन स्मगलिंग जी रोकथाम जे लाइ कहिड़ा जेके आहिनि क़दम खणी सघजनि था जंहिंसां मुल्क जी मईशत खे बि नुक़सान न पहुचे ऐं मुल्क जी मईशत खे बहितर करे सघिजे। इन हवाले सां हिकु जामे हिकमत अमली तयारु करण जे लाइ वज़ीर आज़म ख़ासि हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इस्लामाबाद खां असद शहर तफ़सील न आहिनि।